नाज़रीन, कराची जे मसइलनि जे हल लाइ फ़रोग़ नसीम जी सरबराही में जोड़ियल कमेटी सिंध जे राजधानी कराची खे वफ़ाक हवाले करण जी सिफ़ारिश करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर ऐं कमेटी जे सरबराह फ़रोग़ नसीम चयो आहे त आइन जे आर्टिकल 149 ए तहत कराची जो इंतज़ाम ऐं माली कंट्रोल वफ़ाक़ी हुकूमत संभालींदी। शहर जे वफ़ाक़ जे कंट्रोल हेठि इलाइक़े जो दर्जो ॾेई सघिजे थो। वज़ीराअज़म सां सिंध असेंबली ट्रोन या गवर्नर राज लॻाइण बाबति के बि ॻाल्हियूं न पयूं थियनि। गवर्नर राज या एमरजेंसी लॻाइण खां सवाइ आर्टिकल 149 तहत इंतज़ामी मामला हलाए सघजनि था। वज़ीराअज़म इमरान ख़ान पारां कराची में पाणी ऐं सफ़ाई समेत शहर जे ॿियनि मसइलनि जे हल लाइ क़ानून वारे वज़ीर फ़रोग़ नसीम जी सरबराही में जोड़ियल कमेटी सिंध जी राजधानी वारे शहर कराची खे वफ़ाक़ हवाले करण जी सिफ़ारिश करे छॾी। ख़ानगी टीवी सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम चयो आहे त कराची जे मसइलनि जे हल लाइ सिंध हुकूमत कॾहिं बि सहकार नाहे कयो, उन करे आईंदा सूबाई हुकूमत सां मुशावरत न कई वेंदी। सिंध हुकूमत असांजी ॻाल्हि मञींदी बि न, उन करे उन जी इजाज़त बि घुर्जे। हुन वधीक चयो, आर्टिकल 149 न गवर्नर राज ऐं न ई एमरजेंसी जो चए थो। उन तहत वफ़ाक़ी हुकूमत खे इहो इख़्तियार मिले थो त कंहिं बि सूबाई हुकूमत खे हिदायतूं जारी करे सघजनि। हुन वधीक चयो आहे त असां इहो आर्टिकल लॻाइण वञी रहिया आहियूं। असां कराची जे मसइलनि जो नंढे मुदे, विचे मुदे ऐं डिघे मुदे वारो हल कढणु चाहियूं था। आर्टिकल 149 में वाज़े आहे त जेकॾहिं सूबो कंहिं शहर खे हक़ नथो ॾिए त वफ़ाक़ उते आर्टिकल 149 तहत मुदाख़लत जो हक़ रखे थो। हुन वधीक चयो आहे त कराची जे मसइलनि ते PTI ऐं MQM हिकु पेज ते आहिनि। आइन जो आर्टिकल 149 लॻाइण गैर क़ानूनी या गैर जमहूरी नाहे। गवर्नर राज या एमरजेंसी लॻाइण खां सवाइ इंतज़ामी मामला हलाए सघजनि था। वज़ीराअज़म सां सिंध असेंबली ट्रोन या गवर्नर राज लॻाइण बाबति के बि ॻाल्हियूं न पयूं थियनि। संदसि वधीक चवणु हो त लोकल गवर्नमेंट एक्ट कानून जे ख़िलाफ़ आहे। 3000 अरब रेवेन्यू ॾींदड़ शहर खे बुनियादी सहूलतूं न पयूं ॾिनियूं वञनि।